ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 14/3/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार तव्हांजी पढ़ाई कॾहिं मिस न करणी आहे। तव्हांखे पढ़ाई सां ई स्कॉलरशिप मिलंदी आहे। हिन करे बाप द्वारा जो नॉलेज मिलंदी आहे उनखे ग्रहण करो। पढ़ाई कॾहिं मिस न करणी आहे। पढ़ाई सां ई असांखे स्कॉलरशिप मिलंदी आहे। हिन करे बाप द्वारा जो नॉलेज मिलंदी आहे उनखे ग्रहण करो। प्रश्न लाइक़ ब्राह्मण कंहिंखे चईंदा आहिनि, उनजी निशानी छा आहे? उत्तर आहे लाइक़ ब्राह्मण जो उहा जंहिंजे मुख सां बाबा जो गीता ज्ञान कंठ हुजे, जंहिंजे मुख में बाबा जो गीता ज्ञान कंठ हुजे। ॿियो आहे जो ॾाॾनि खे आसमान ठाहींदो हुजे। टियों आहे जो ॾाॾनि खे ज्ञान धन जो दान पुण्य करे। चौथों आहे जो आपस में हिक ॿिए जे मतभेद में न अचे। पंजों आहे कंहिं बि देहदारी में बुद्धि लटकी हुई न हुजे हुनजी। कॾहिं बि आपस में हिक ॿिए जे मतभेद में न अचनि। कॾहिं बि देहदारी में बुद्धि लटकी हुई न हुजे हुनजी। ॿियो छठो आहे ब्राह्मण अर्थात जंहिंमें कोई भूत न हुजे, जो देह अहंकार के छॾे देही अभिमानी रहण जो पुरुषार्थ करे। त इहे 6 पॉइंट आहिनि। लाइक़ ब्राह्मण कंहिंखे चईंदा आहियूं? जंहिंजे मुख में बाबा जो गीता ज्ञान हुजे, जेका आप समान ठाहींदो हुजे, जेको ॾाॾनि खे ज्ञान धन दान करे, जो कॾहिं आपस में मतभेद में न अचे, जो जंहिंजी देहधारियुनि में बुद्धि न लटकी रहे, जंहिंमें कोई भूत न हुजे, देह अहंकार खे छॾे जो देही अभिमानी रहण जो पुरुषार्थ कंदो रहे। ओम शांति। बाप पंहिंजो सृष्टि चक्र जो परिचय त ॾिनई। इहे त ॿारनि जी बुद्धि में वेही रहियो कि सृष्टि चक्र हूबहू रिपीट थींदो आहे। जीअं नाटक ठाहींदा आहिनि, मॉडल्स ठाहींदा आहिनि, उहो पोइ रिपीट थींदा आहिनि। तव्हां ॿारनि जी बुद्धि में चक्र हलणो खपे। असां ॿारनि जी बुद्धि में चक्र हलणो खपे। तव्हांजो नाम बि आहे सुदर्शन चक्रधारी। असां ॿारनि जी बुद्धि में चक्र हलणो खपे। असांजो नाम ई आहे सुदर्शन चक्रधारी। मां आत्मा कीअं सतयुग त्रेता द्वापर कलयुग में चक्कर लॻाए करे आई आहियां, इहे ज्ञान बुद्धि में हलणो खपे, जो बुद्धि में फिरणो खपे। बाप द्वारा जो नॉलेज मिलंदी आहे उहो ग्रहण करणी खपे। अहिड़ी ग्रहण थी वञे जो पिछाड़ी में बाप ऐं रचना जे आदि मध्य अंत की यादि रहे। ॿारनि खे ॾाढो सुठी रीति पुरुषार्थ करिणो आहे। इहा आहे एजुकेशन। ॿार ॼाणंदा आहिनि इहा एजुकेशन सवाइ तव्हां ब्राह्मणनि जे कोई बि ॼाणंदो न आहे। इहा असांजी एजुकेशन आहे जो बाबा असांखे पढ़ाइनि था। इहा एजुकेशन सवाइ असां ब्राह्मणनि जे ॿियो कोई बि न ॼाणंदो आहे। वर्णनि जो फ़र्क़ु त आहे न। मनुष्य सम्झंदा आहिनि असां सभई मिली करे हिकु थी वञूं। हाणे एतिरी सॼी दुनिया हिकु त न थी सघंदी न। हिते सॼे विश्व में हिकु राज्य, हिकु धर्म, हिकु भाषा खपे। उहा त सतयुग में ई हूंदी। विश्व जी बादशाही हुई जंहिंजा मालिक लक्ष्मी नारायण हुया। तव्हांखे ॿुधाइणो आहे कि विश्व में शांति जो राज्य इहा आहे। सिर्फ़ु भारत जी ई ॻाल्हि आहे। जॾहिं हिननि जो राज्य हूंदो आहे त सॼे विश्व में शांती हूंदी आहे। इहे सवाइ तव्हांजे ॿियो कोई न ॼाणंदो आहे। इहे सभु भक्त आहिनि। फ़र्क़ु बि तव्हां ॾिसंदा आहियो। भक्ति अलॻि, ज्ञान अलॻि। ईअं न भक्ति न करण सां कोई भूत प्रेत खाई वेंदो न। तव्हां बाप जा ठहिया आहियो। तव्हां में जो भूत आहे उहे सभु निकिरी वञनि। पहिरें नंबर जो भूत इहा देह अहंकार आहे। इन्हनि खे कढण लाइ बाप देही अभिमानी ठाहींदा आहिनि। बाप खे यादि करण सां कोई बि भूत साम्हूं
ईंदो न आहे। 21 जन्मनि जे लाइ कोई भूत ईंदो ई न आहे। इहे भूत आहे रावण संप्रदाय। रावण राज्य चईंदा आहियूं न, राम राज्य अलॻि आहे, रावण राज्य अलॻि आहे। रावण राज्य में भ्रष्टाचारी ऐं राम राज्य में श्रेष्ठाचारी हूंदा आहिनि। इन जो फ़र्क़ु बि तव्हांजे सवाइ कंहिंखे पतो न आहे कि कीअं रावण राज्य में भ्रष्टाचारी, राम राज्य में श्रेष्ठाचारी हूंदा आहिनि। तव्हां में बि जो सम्झो होशियारु हूंदा आहिनि उहे सुठी रीति सम्झी सघंदा आहिनि, छो जी माया बिल्ली कमु न आहे। कॾहिं कॾहिं पढ़ाई छोड़ाए ॾींदी आहे, सेंटर ते न वेंदा आहिनि, दैवी गुण धारण न कंदा आहिनि, अखियूं बि धोखो ॾींदियूं आहिनि, कोई चीज़ सुठी ॾिठी त खाई वठंदा आहिनि। त हाणे बाप सम्झाईंदा आहिनि कि तव्हां ॿारनि जी इहा लक्ष्मी नारायण ठहिणु एम ऑब्जेक्ट आहे। तव्हांखे अहिड़ो ठहिणो आहे न, अहिड़ा दैवी गुण धारण करणा आहिनि। यथा राजा रानी तथा प्रजा सभिनि में दैवी गुण हूंदा आहिनि न, हुते आसुरी गुण हूंदा न, असुर हूंदा ई न आहिनि। तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियुनि जे सवाइ ॿियो कोई बि न आहे जो इन ॻाल्हियुनि खे सम्झे। तव्हांखे शुद्ध अहंकार हुजणो खपे। तव्हां आस्तिक ठहिया आहियो छो जी मिठा मिठा रूहानी ॿार रूहानी बाप जा ठहिया आहियो न, मिठे मिठे रूहानी बाप जा ठहिया आहियूं, इन करे असां आस्तिक ठहिया आहियूं। इहे बि ॼाणंदा आहियो कोई बि देहदारी कॾहिं राजयोग जो ज्ञान व याची यात्रा सिखलाए न सघे, हिकु बाप ई सिखलाईंदा आहिनि। तव्हां सिखी करे पोइ ॿियनि खे सिखलाईंदा आहियो। तव्हां सभु पुछंदा आहिनि तव्हांखे इहे कंहिं सेखारियो, तव्हांजो गुरू केरु आहे, छो जी टीचर त आध्यात्मिक ॻाल्हियूं न सिखलाईंदा आहिनि, इहे त गुरू ई सिखलाईंदो आहे। असांजो त बाप टीचर गुरू बि हिकु ई आहे, उहो ई असांखे सिखलाईंदो आहे। उहो ई बाप असांखे टीचर ठही पढ़ाईंदो आहे, गुरू ठही इहे सभु ॻाल्हियूं सिखाए श्रेष्ठ मत ॾींदो आहे। इहे ॿार ॼाणंदा आहिनि असांजो गुरू न आहे, असांजो आहे सतगुरू। उहो सुप्रीम बि, उन्हनि खे सुप्रीम बि चईंदा आहियूं न। ड्रामा अनुसार सतगुरू ख़ुदि अची करे परिचय ॾींदा आहिनि ऐं जो कुझु ॿुधाईंदा आहिनि उहो सभु सत्य ई सम्झाईंदा आहिनि ऐं सचखंड में असांखे वठी हलंदा आहिनि। सत हिकु ई आहे, बाक़ी कोई देहधारियुनि खे यादि करणु इहे त झूठ आहे। सत त हिकु बाप ई आहे न, बाक़ी कंहिंखे यादि करणु इहे झूठ आहे। हिते त तव्हांजो हिकु बाप खे यादि करिणो आहे तव्हांखे। जीअं सभु आत्माऊं ज्योतिर्बिंदु आहिनि त बाप बि असांजो ज्योतिर्बिंदु आहे। बाक़ी हर आत्मा जे संस्कार कर्म पंहिंजा पंहिंजा आहिनि, हिकु जहिड़ा संस्कार थी न सघनि। अगरि हिकु जहिड़ा संस्कार थी वञनि पोइ फीचर्स बि हिकु जहिड़ा ई थी वञनि, कॾहिं बि हिकु जहिड़ा फीचर्स न हूंदा आहिनि न, थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। सो असांजे कर्मनि ऐं संस्कार अनुसार ई, कर्मनि असांजे भाग्य अनुसार ई, असांजे संस्कार अनुसार ई असांजा फीचर्स बि हूंदा आहिनि, थोरो फ़र्क़ु थी वेंदो आहे। हीअ नाटक त हिकु ई आहे, सृष्टि बि हिकु ई आहे, अनेक न आहे। इहे गपोड़ा लॻाईंदा आहिनि, मथे हेठि दुनिया आहे, मथे तारनि में दुनिया आहे। बाबा चईंदा आहिनि इहे कंहिं ॿुधाई त नाम वठंदा आहिनि शास्त्रनि जो। शास्त्र त ज़रूरु कोई मनुष्य लिखिया हूंदा। तव्हां ॼाणंदा इहे ठहियलु हिकु खेल आहे, सेकेंड बाय सेकेंड जो सॼी सृष्टि जो पार्ट, सॼी सृष्टि ते पार्ट वॼंदो आहे। शास्त्र त ज़रूरु कंहिं मनुष्य लिखिया आहिनि न, तव्हां ॼाणंदा इहे ठहियलु हिकु खेल आहे। सेकेंड बाय सेकेंड जो सॼी सृष्टि जो पार्ट वॼाईंदा आहिनि, सेकेंड बाय सेकेंड जो सृष्टि जी सॼी दुनिया जो पार्ट वॼाईंदा आहिनि। सेकेंड बाय सेकेंड असां वॼाईंदा। इहे बि ड्रामो हिकु ठहियलु हिकु खेल आहे। तव्हां ॿारनि जी ॿुधी में अची वियो इहे चकर कीअं फिरंदो आहे। सभई मनुष्य मात्र जो आहिनि उहे कीअं पार्ट वॼाईंदा आहिनि। बाबा ॿुधायो अथई सतयुग में सिर्फ़ु असांजो ई पार्ट आहे, सतयुग में सिर्फ़ु असांजो ई पार्ट आहे न। नंबरवार त हूंदा आहिनि पार्ट वॼाइण वारा। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि न, तव्हां ॿारनि खे पोइ ॿियनि खे बि सम्झाइणो आहे।
वॾा वॾा सेंटर्स खोलंदा रहंदा आहिनि त वॾा वॾा माण्हू हुते ईंदा आहिनि, ग़रीब बि ईंदा आहिनि। अक्सर करे करे ग़रीबनि जी ॿुधी में झटि वेहींदो आहे, लेकिन साहूकारनि खे सॾु करायूं छो ताकी ग़रीब उन्हनि खे ॾिसी करे झटि अची वेंदा। जो कोई ग़रीब ईंदो चईंदो त चईंदा ईअं त ईअं ई आहे, लेकिन कोई साहूकार उहो ई चए, भले सम्झे न लेकिन चए त माण्हू झटि मञंदा आहिनि न। वॾा वॾा आदमी भले ईंदा आहिनि परंतु कमु पवंदो आहे त चईंदा आहिनि फुर्सत न आहे, प्रतिज्ञा कंदा आहिनि असां सुठी रीति पढ़ंदासीं, पोइ अगरि न पढ़ंदा त धको लॻी वेंदो आहे। बाबा चईंदा आहिनि माया ॿियो ई पंहिंजी तरफ़ खीचे वठंदी आहे न। ॾाढा ॿार आहिनि जो पढ़णु बंदि करे छॾंदा आहिनि, पढ़ाई में मिस रहनि त ज़रूरु फेल थी वेंदा। इन करे बाबा चईंदा आहिनि न कॾहिं बि असांखे बाबा जी पढ़ाई न छॾणी आहे। स्कूल में जो सुठा सुठा ॿार हूंदा उहो कॾहिं शादियुनि ते हेॾे होॾे वञण जी छुटी न वठंदा, ॿुधी में रहंदो आहे असां सुठी रीति पढ़ी करे स्कॉलरशिप वठंदासीं। असां सुठी रीति पढ़ी करे स्कॉलरशिप वठंदासीं, इन करे पढ़ंदा आहिनि, मिस करण जो ख़्यालु न कंदा आहिनि, मिस करण जो ख़्यालु न कंदा आहिनि। उन्हनि खे पढ़ाई जे सवाइ कुझु बि मिठो लॻंदो ई न आहे, सम्झंदा आहिनि मुफ़्त समय वेस्ट थींदो। हिते त हिकु ई टीचर पढ़ाइण वारो आहे जो कॾहिं मिस त पढ़ाई कॾहिं बि मिस न करणी खपे। इन में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहिनि। ॾिसंदा आहिनि पढ़ण वारा सुठा आहिनि त पढ़ाइण वारे जी बि दिलि लॻंदी आहे, टीचर जो नाम बालो थींदो आहे न, ग्रेड वधंदी आहे, ऊच पद मिलंदो आहे। हिते बि ॿार जो जेतिरो पढ़ंदा ओतिरो ऊच पद पाईंदा आहिनि, हिते बि ॿार जो जेतिरो पढ़ंदा ओतिरो ऊच पद पाईंदा आहिनि। हिकु ई क्लास में कोई पढ़ी करे ऊच पद पाईंदा आहिनि, कोई घटि। सभिनि जी कमाई हिकु जहिड़ी न हूंदी आहे, बुद्धि ते मदार आहे न, उहो त मनुष्य खे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हिते असांखे बेहद जो बाप पढ़ाए थो, जो सुठी रीति पढ़णु खपे न, गफ़लत न करणी खपे। असांखे पढ़ाई खे छॾणो न खपे, हिक ॿिए जा ट्रेटर बि ठही पवंदा आहिनि, उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ठाहे करे ॿुधाईंदा आहिनि, पर ते न हलणो खपे। असांखे उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधाए करे ट्रेटर हिक ॿिए खे उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, हिक ॿिए जा ट्रेटर बि ठही वेंदा आहिनि, उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि, पर ते न हलणो आहे। हिते बाबा जी श्रीमत ते हलो, कोई कुझु बि चए तव्हांखे निश्चय असांखे बाप पढ़ाइनि था, पोइ पढ़ाई छॾणी न खपे। ॿार नंबरवार आहिनि न, बाप त अव्वल नंबर आहे, ॿार नंबरवार आहिनि लेकिन बाप त अव्वल नंबर आहे न। उन में बि ब्रह्मा बाबा बि आहे न, शिव बाबा त आहे ई सही, पर ब्रह्मा बाबा बि नंबर 1 आहे न। हिन पढ़ाई खे छॾी ॿियो काॾे वेंदा, किथां खां हीअ पढ़ाई मिली न सघे, ॿियो किथां खां बाबा जी पढ़ाई मिली न सघे। शिव बाबा सां पढ़णो आहे असांखे, सौदो बि शिव बाबा खां करिणो आहे न। कोई उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधाए करे ॿियनि जो मुख मोड़े छॾंदो आहे, इहा बैंक शिव बाबा जी आहे। सम्झो कोई ॿाहिरि सत्संग में शुरू कंदा आहिनि, सम्झो कोई ॿाहिरि में सत्संग शुरू कंदा आहिनि, चईंदा आहिनि असां शिव बाबा जी बैंक में जमा करिणो आहे। कीअं कंदा, चईंदा कीअं कंदा, ॿार जो ईंदा आहिनि शिव बाबा जी भंडारी में विझंदा आहिनि, हिकु पैसो बि ॾियनि 100 गुणा थी करे मिलंदो आहे न। शिव बाबा चईंदा आहिनि तव्हांखे हिननि जे बदिले महल मिलंदा। इहा सॼी पुराणी दुनिया ख़त्मु थियणी ई आहे। धनवान सुठा सुठा कुटुंब सां ॾाढा ईंदा आहिनि, ईअं न, ईअं अहिड़ो कोई न चईंदो की असांजी शिव बाबा जी भंडारी सां परवरिश न थींदी आहे। धनवान सुठे सुठे कुटुंब सां ईंदा आहिनि, ईअं कोई न चईंदो आहे
ये कोई न चईंदा आहिनि की असांजी शिव बाबा सां शिव बाबा जे भंडारी सां परवरिश थींदी आहे। सभिनि जी पालना थिए थी। कोई ग़रीब आहे, कोई साहूकार आहे। साहूकार सां ग़रीब पलंदा आहिनि, हिन में डिॼण जी ॻाल्हि न आहे। ॾाढा चाहींदा असां बाबा जा ठही वञूं, परंतु लाइक़ बि हुजनि न, तंदुरुस्त बि खपे, ज्ञान बि ॾेई सघे। गवर्नमेंट बि ॾाढो जांच करे वठंदी आहे न। हिते बि सभु कुझु ॾिसिबो आहे। सर्विस करे सघंदा आहिनि, नंबरवार त आहिनि, सभु पंहिंजो पंहिंजो पुरुषार्थ करनि था। कोई सुठो पुरुषार्थ कंदे कंदे पोइ एब्सेंट थी वेंदा आहिनि, कारणे अकारणे अचणु छॾे ॾींदा आहिनि, पोइ तंदुरुस्ती बि अहिड़ी थी वेंदी आहे न। एवर तंदुरुस्त ठाहिण लाइ इहे सभु सिखाइबो आहे। जंहिंजो शौक़ु आहे, सम्झंदा आहिनि यादि सां ई असांजा पाप कटिजंदा, उहा सुठी रीति पुरुषार्थ कंदा। एवर प्योर ठाहिण जे लाइ, एवर तंदुरुस्त ठाहिण जे लाइ इहे सभु बाबा असांखे सेखारींदा आहिनि। जंहिंजो शौक़ु आहे, सम्झंदा आहिनि यादि सां ई असांजा पाप कटिजंदा, उहा सुठी रीति पुरुषार्थ कंदा आहिनि। कोई त लाचारी टाइम पास था करनि, पंहिंजी पंहिंजी जांच करणी खपे। बाप सम्झाईंदा आहिनि गफ़लत कंदव त इहे पतो पइजी वेंदो, इहे कंहिंखे पढ़ाए न सघंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि 7 रोज़ में तव्हांखे लाइक़ु ब्रह्मण ब्रह्मणियूं ठही वञिणो खपे। सिर्फ़ु नाम जो ब्रह्मण ब्रह्मणी न खपे हिते। ब्रह्मण ब्रह्मणी उहा जंहिंजे मुख सां बाबा जो गीता ज्ञान, जंहिंजे मुख में बाबा जो गीता ज्ञान कंठ थी वञे। ब्राह्मणनि में बि नंबरवार हूंदा आहिनि न, हिते बि ईअं आहिनि। पढ़ाई ते अटेंशन न त छा वञी करे ठहींदा। हर हिक खे पंहिंजो पुरुषार्थ करिणो आहे। सर्विस जो सबूत ॾियणो खपे, तॾहिं त सम्झ में अचे की अहिड़ो पद पाईंदा। त बाबा चईंदा आहिनि की ईअं न, हा बसि असां बीके आहियूं। बीके मतिलबु बाबा जो ज्ञान, गीता ज्ञान मुख में कंठ थी वञे। सर्विस ॾियो, चाहे मन सां, चाहे वाचा, चाहे कर्मणा। सर्विस जो सबूत ॾियणु खपे, तॾहिं सम्झंदा बाबा की हिन अनुसार पद पाईंदा। पोइ कल्प अंदर जे लाइ थी वेंदो आहे। पढ़ंदे पढ़ाईंदा न आहिनि त अंदर में सम्झणो खपे मां पूरो पढ़ियो न आहियां, तॾहिं त पढ़ाए नथो सघां न। मां पूरो पढ़ियो न आहियां, तॾहिं त पढ़ाए नथो सघां न। बाबा चईंदा आहिनि पढ़ाइण लाइक़ु छो न ठहींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि पढ़ाइण लाइक़ु छो न ठहींदा आहियो। केसिताईं ब्रह्मणी खे मोकिलियूं, तव्हां समान न ठाहींदा आहियो। जिते सुठी रीति पढ़ंदा आहिनि उन्हनि खे मदद ॾियणी खपे। जाते सुठी रीति पढ़ंदा आहिनि उन्हनि खे मदद ॾियणी खपे। ॾाढनि जो आपस में न मतभेद रहंदो आहे। कोई पोइ हिक ॿिए में लटकी करे पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। जो कंदो सो पाईंदो। हिक ॿ जी ॻाल्हियुनि में वञी करे तव्हां पढ़ाई खे छो छॾे ॾींदा आहियो। इहो बि ड्रामा आहे, तक़दीर में न आहे। दिन प्रतिदिन पढ़ाई ज़ोर थींदी वेंदी आहे। सेंटर्स खुलंदा रहंदा आहिनि। इहो शिव बाबा जो ख़र्चो न आहे, सॼो ई ॿारनि जो ख़र्चो आहे। इहो दान सभिनि खां सुठो आहे। हुन दान सां अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। हिन सां 21 जन्मनि जी प्रारब्ध मिलंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां हिते ईंदा आहियूं नर सां श्री नारायण ठहिण, नारी सां श्री लक्ष्मी ठहिण। त जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि उन्हनि खे फॉलो करो। केतिरो रेगुलर पढ़णो खपे। अक्सर करे देह अभिमान में अची करे ॾाढा लड़ंदा आहिनि, पंहिंजी तक़दीर सां रुठी पवंदा आहिनि। इन करे मेजॉरिटी माताउनि जी आहे हिते। नाम बि माताउनि जो बालो आहे न। ड्रामा में माताउनि जी उन्नति जी बि नूंद आहे। ॾिसो दुनिया में माण्हू पहिरियों पुरुषनि एॾो संन्यास कयो, गुरू अॼुकल्ह पुरुष थी विया आहिनि। हाणे हिते माताउनि जो बालो आहे नाम।
बाबा ये ज्ञान द्वारा माताउनि जी उन्नति था करनि। जो बाप मिठी मिठी ॿारनि खे चईंदा आहिनि त बाप मिठी मिठी ॿारनि खे चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो। त बाप असां मिठे मिठे ॿारनि खे चईंदा आहिनि कि ॿार पंहिंजी खे आत्मा सम्झो ऐं मामिकम यादि करो। पंहिंजी खे आत्मा सम्झी मामिकम यादि करो। आत्माभिमानी थी करे रहो। शरीर ई न आहे त ॿियनि जो ॿुधंदा कीअं? जॾहिं असांजो शरीर ई न आहे, असां त आत्मा आहियूं। जॾहिं शरीर ई न आहे त कननि सां ॿुधाए में कीअं ॾे? ये पक्को अभ्यास करो। असां आत्मा आहियूं त ये अभ्यास करो। जॾहिं असांजो कमु न आहे त असां शरीर खां न्यारो थी वञूं। शरीर खां न्यारो त पोइ असांखे कुझु ॿुधाए में बि न अचिणो खपे, कुझु ॾेखारे में बि न अचिणो खपे। सिर्फ़ु असांजी टी अख सां परमधाम में असां बाबा सां गॾु आहियूं। हीअं बसि असां इन संकल्प में वेही रहूं। हाणे असां सभिनि खे वापसि वञिणो आहे। बाप चईंदा आहिनि इहे सभु कुझु त्याग करो, बाप खे यादि करो। इन ते सॼो मदार आहे। बाप चईंदा आहिनि धंधो आदि भल कंदा रहो। 8 घंटा धंधो, 8 घंटा आराम, बाक़ी 8 घंटा असांखे गवर्नमेंट जी सर्विस ते तत्पर रहणो आहे। इहे बि तव्हां मुंहिंजी न सॼे विश्व जी सेवा कंदा आहियो। असां बाबा जे लाइ कुझु थोरी था करूं, असां त पूरे विश्व जे लाइ करूं था न। इन जे लाइ टाइम कढो। मुख्य आहे ही यादि जी यात्रा। टाइम वेस्ट न करिणो खपे। उन गवर्नमेंट जा 8 घंटा सर्विस कंदा आहिनि, उन सां छा मिलंदो? 1000, 2, 5000। हिन गवर्नमेंट जी सर्विस करण सां तव्हां पदमपति ठही वेंदो। सो बाबा चईंदा आहिनि न मुख्य 8 रतन जेका हूंदा न उन्हनि जो ई 8 घंटे जो चार्ट हूंदो सर्विस जो। 8 घंटे जो चार्ट हूंदो सर्विस जो। उन्हनि हिन गवर्नमेंट में हुन गवर्नमेंट जी 8 घंटा सर्विस करण सां छा थींदो? हिन गवर्नमेंट जी 8 घंटा सर्विस करण सां असां पदमपति ठही वेंदा आहियूं। हिन गवर्नमेंट जी 8 घंटा सर्विस करण सां असां पदमपति ठही वेंदा आहियूं। त केतिरो दिलि सां सेवा करणी खपे। 8 रतन ठहिया आहिनि त ज़रूरु 8 घंटा बाबा खे यादि कयो अथनि। 8 रतननि में अचण लाइ बाबा खे सिर्फ़ु 8 घंटा यादि करिणो आहे। तव्हां त चार्ट रखंदा आहियो, बाबा सां एतिरा घंटा यादि कयो, एतिरा घंटा यादि कया, लेकिन 8 रतननि जो बि चार्ट केतिरो हूंदो? बसि 24 घंटे मां 8 घंटा बाबा खे यादि कंदा हूंदा। भक्ति मार्ग में ॾाढो यादि कंदा आहिनि, टाइम गवाईंदा आहिनि, मिलंदो कुझु बि न आहे। गंगा सनानु जप तप आदि करण सां बाप न मिलंदा आहिनि जो वरसो मिले। गंगा सनानु जप तप आदि करण सां बाप न मिलंदा आहिनि जो वरसो मिले। हिते त तव्हांखे बाप सां वरसो मिलंदो आहे न। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे श्रीमत खे छॾे कॾहिं बि परमत ते न हलणो आहे। उल्टी ॻाल्हियुनि में अची करे पढ़ाई सां मुख न मोड़णो आहे, मतभेद में न अचिणो आहे। विवाह पंहिंजी जांच करणी आहे कि असां किथे गफ़लत नथा करूं, पढ़ाई ते पूरो अटेंशन आहे असांजो, समय व्यर्थ त नथा गवायूं, आत्म अभिमानी ठहिया आहियूं। पंहिंजी जांच करणी आहे, असां किथे गफ़लत त नथा करूं, पढ़ाई ते पूरो अटेंशन आहे असांजो, कंहिंजे कारण असां पढ़ाई त न छॾी, समय व्यर्थ त न गवायो, आत्म अभिमानी ठहिया आहियूं, रूहानी सेवा दिलि सां कंदा आहियूं।
वरदान आहे रूहानी अथॉरिटी सां गॾु निरअहंकारी ठही सत्य ज्ञान जो प्रत्यक्ष स्वरूप ॾेखारण वारा सच्चा सेवाधारी ठहूं। जीअं वृक्ष में जॾहिं संपूर्ण फल जी अथॉरिटी अची वेंदी आहे त वृक्ष झुकी वेंदो आहे। जीअं वृक्ष में जॾहिं संपूर्ण फल जी अथॉरिटी अची वेंदी आहे त वृक्ष झुकी वेंदो आहे, अर्थात निर्माण ठाहिण जी सेवा कंदो आहे। उहा रूहानी अथॉरिटी वारा ॿार जितनी वॾी अथॉरिटी ओतिरो निर्माण हूंदा, सर्व जा स्नेही हूंदा। जॾहिं असांखे सर्व शक्ति ज्ञान गुण शक्तियुनि जो अनुभव थी वेंदो, अथॉरिटी थी वेंदी, त असां में निर्माणता जो गुण अची वेंदो, असां में निर्माणता जो गुण अची वेंदो, असां सर्व जा स्नेही थी वेंदासीं। अल्पकाल जी अथॉरिटी वारा अहंकारी हूंदा आहिनि, अल्पकाल जी अथॉरिटी वारा अहंकारी हूंदा आहिनि, लेकिन सत्यता जी अथॉरिटी वारा अथॉरिटी सां गॾु निरअहंकारी बि हूंदा। इहे सत्य ज्ञान जो प्रत्यक्ष स्वरूप आहे। जंहिंमें सत्य ज्ञान हूंदो न उहा निरअहंकारी हूंदा। ये सत्य ज्ञान जो प्रत्यक्ष स्वरूप आहे निरअहंकारी ठहिणु। सच्चा सेवाधारी वृत्ति, सच्चे सेवाधारी जी वृत्ति में जेतिरी अथॉरिटी हूंदी ओतिरी उन्हनि जी वाणी में स्नेह ऐं नम्रता हूंदी। जंहिंमें सत्य ज्ञान हूंदो आहे न उहो कॾहिं बि पंहिंजो ज्ञान अहंकार में अची करे न ॾींदो कि हा असांजो ज्ञान ॾाढो सुठो आहे, मां ई सच थी चवां। सच्चो सेवादारी जी वृत्ति में जेतिरी अथॉरिटी हूंदी हुन जी वाणी ओतिरो ई स्नेह ऐं नम्रता वारी हूंदी। स्लोगन आहे भाग्य जो आधार आहे त्याग, भाग्य जो आधार आहे त्याग, त्याग बिना भाग्य न मिली सघंदो आहे। भाग्य जो आधार आहे त्याग, त्याग बिना भाग्य न मिली सघंदो आहे। हिते असांखे कंहिंजो त्याग करिणो आहे, असां कुझु त्याग कयो आहे, असां त कुझु बि त्याग न कयो आहे। असां जे बाबा खे पाइण जे अॻियां असां कुझु छॾियो आहे कि उहो छॾणु सुठो आहे तॾहिं त बाबा मिलंदा न। बाबा चवनि था भाग्य ठाहिणो अथव त देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव इन्हनि खे बुद्धि सां त्यागो। बुद्धि में असांखे सिर्फ़ु हिकु बाबा जी यादि रहे, बाक़ी सभु कुझु यूज़ आदि करिणो आहे, सभिनि सां संबंध आदि निभाइणो आहे, लेकिन बुद्धि सदा हिकु बाप सां ई लॻी रहे। बुद्धि में बसि हिकु बाबा ई हुजे, तॾहिं असांखे ऊच भाग्य मिली सघंदो, तॾहिं असांखे ऊच भाग्य मिली सघंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।